नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ। पीपल्स पार्टी जो अगवानी अगुणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ क़ौमी असम्बली जो बिना मुक़ाबले स्पीकर चूंडिजी वियो। राजा परवेज़ अशरफ के मुक़ाबले में कंहिं बि मेंबर नामज़दगी फॉर्म जमा न करायो। क़ौमी असम्बली जो इजलास सुभाणे मंझंदि जो 12 वॻे तलब कयो पियो। इजलास में डेप्टी स्पीकर कासिम सूरी ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खंड ॿाहिरां घुराइण ते पाबंदी लागू करे छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में सरप्लस खंड हुअण ते बरामद ते पाबंदी लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। खंड ॿाहिरां घुराइण ते पाबंदी हलंदड़ साल ताईं बरक़रार रहंदी। ज़रीन मूजिब फ़ैसिले जो मक़सदु आवाम खे घटि अघ ते खंड फ़राहम करणु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इत्तेहादी जमायतुनि जे मान में अॼु इफ़्तार डिनर ॾींदो। वफ़ाक़ी काबीना जे हतमी फ़ैसिले जो इम्कान। इफ़्तार डिनर में समूरियुनि इत्तेहादी जमायतुनि जा सरबराह शरीक थींदा। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक लाइ क़ाइम ख़ासि कमेटी पंहिंजी रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश करे छॾी। रिपोर्ट मूजिब मुस्लिम लीग नून खे 13, PP खे 10 ऐं JUI फज़लुर रहमान ग्रुप खे 3 वज़ारतूं ॾियण जो फ़ैसिलो थियो आहे। MQM, BAP ऐं ॿियनि इत्तेहादनि खे बि नुमाइंदगी ॾिनी वेंदी। बलूचिस्तान मां शाहज़ैन बुगटी ऐं PDM जे अली वज़ीर खे बि काबीना में शामिल कयो वेंदो। नई हुकूमत में उहिदा ॾियण ऐं नामज़दगियूं करण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी पंजाब जे गवर्नर लाइ मखदूम अहमद महमूद खे नामज़द करे छॾियो। इलेक्शन कमीशन पारां PTI फंडिंग केस जे रोज़ानो ॿुधणी करण जो फ़ैसिलो। तर्जुमान जो चवणु आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकम तहत केस 20 ॾींहनि में उकलायो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं अदालत 1 महीने अंदरि फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण जो हुकुम ॾिनो हो।